अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 31 अक्टूबर 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। खंबे गुम कयल गनी अमान चांडियो अञा ताईं बाज़ियाब थी न सघियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। हैदराबाद पुलिस पारां मोहलत तलब। 36 कलाकनि जो अल्टीमेटम। वारसनि धरणो मुलतवी करे छॾियो। कराची में एहतिजाजी धरणो जारी। बलोच यकजाती कमेटी जी अॻुवाण समीदीन बलोच पिणु शरीक। सिंध हाई कोर्ट गनी अमान चांडियो जी जबरी गुमशुदगीअ ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते बाज़ियाबी लाइ IG सिंध पुलिस खे नोटिस जारी करे छॾिया। जवाब तलब। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। कराची मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुन ऐं शागिर्द अॻुवाण गनी अमान चांडियो अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघियो, जॾहिं त संदसि बाज़ियाबी लाइ एहतिजाज जो सिलसिलो पिणु जारी आहे। हैदराबाद में लॻल धरणो 36 कलाकनि लाइ मुलतवी कयो वियो आहे, जॾहिं त सिंध हाई कोर्ट गनी अमान चांडियो जी भेण सिंधु अमान चांडियो तरफ़ां दाख़िल क़ानूनी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर कंदे IG सिंध खां जवाब तलब करे वरितो आहे। अदालत पारां सरियाम खंबे गुम कयल गनी अमान चांडियो जी बाज़ियाबी लाइ IG सिंध पुलिस खे नोटिस जारी कया आहिनि। एडवोकेट शमसुद्दीन चांडियो समेत 10 खां वधीक वकीलनि जी सही सां क़ानूनी पटिशन दाख़िल कराई वई हुई, जंहिं ते अदालत IG सिंध खे नोटिस जारी कंदे IG सिंध खे तलब करे वरितो आहे ऐं जवाब पिणु तलब करे वरितो आहे। हैदराबाद में क़ौमी कारकुन गनी अमान चांडियो जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी धरणो जारी रखियो वियो हो, जॾहिं त पुलिस पारां मोहलत तलब कई वई। SSP आदिल चांडियो ॻाल्हियुनि लाइ पहुतो, जंहिं 36 कलाकनि जी मोहलत तलब कई। वारसनि ऐं मुज़ाहिरीन 36 कलाकनि जो अल्टीमेटम ॾींदे धरणो ख़तमु कयो, जॾहिं त कराची में क़ौमप्रस्त अॻुवाण गनी अमान चांडियो खे खंबे गुम करण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद बाईपास वटि लॻल धरणो SSP हैदराबाद जी ख़ातिरी ते ख़तमु करायो वियो। SSP हैदराबाद आदिल अहमद चांडियो धरणे वारे हंधि पहुची ॻाल्हियूं करे धरणो ख़तमु करायो। गनी अमान चांडियो जे वालिद अमानुल्लाह चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP यकीन ॾियारियो आहे त गनी अमान जल्द आज़ादु थींदो। अमानुल्लाह चांडियो चयो त 36 कलाकनि अंदरि गनी अमान आज़ादु न थियो त ॿीहर रोडनि ते हूंदासीं। अमानुल्लाह चांडियो चयो त समूरी सिंध में जिते जिते बि धरणा लॻल आहिनि उहे ख़तमु करण जी अपील करियां थो। अमानुल्लाह चांडियो चयो त SSP हैदराबाद बाईपास वाधू वाह पहुची ॻाल्हियूं करे धरणो ख़तमु करायो आहे, जॾहिं त उन मौक़े ते गनी अमान चांडियो जी अमड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मिसाल जे इन्ही ॻाल्हि ते वरी न थियो त वरी बि जेके बचायो वरी मुंहिंजो हड़नि खे साथ ॾियणो पवंदो। हा, मूंखे हड़नि खे साथ ॾियणो पवंदो। बाक़ी हिन महिल मां तव्हांजे हड़नि जे ॻाल्हियुनि सां जेको जाम शोरो बि मुकमल इंडस हाईवे बंदि आहे, जेको आहे सो सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़ो कराची मां खबे गुम कयल सिंधियन नेशनल कांग्रेस ऐं शागिर्द अॻुवाण गनी अमान चांडियो जी आज़ादी लाइ लॻल एहतिजाजी धरणे में शिरकत कई। धरणे में सिंध यूनाइटेड लेडीज़ फ्रंट अॻुवाण यास्मीन थेबो, हुमेरा आरिसर, SUP ज़िले चीफ ऑर्गेनाइज़र रईस रसूल बशीर लगारी, सियाफ अॻुवाण ज़ुबैर पहवर अरसलान, आरिसर SUP भानस हैदराबाद अॻुवाण सुहेल बुरड़ो, SUP तालके मेहरापुर जो सदर सरवाण जोखियो काउंसलर समीउल्लाह चांडियो, शौकत ख़ासकली ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे
सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सीनियर नायब सदर रोशन बुर्डे चयो त फौरी तौर ते गनी अमान चांडियो खे आज़ादु कयो वञे। माण्हू पंहिंजे बचनि जे इलाज जे लाइ अस्पताल में उनखे उनजे माउ जे अॻियां ऐं उनजे भेनरुनि जे अॻियां जबरी तौर ते खंबे गुम कयो आहे। हिन नाम निहाद जमहूरियत पीपुल्स पार्टी ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे शर्म अचणु घुरिजे। मुल्क जा इदारा धाड़ेलनि खां वधीक बदतर थी विया आहिनि। कंहिंजी बि जान ऐं माल महफ़ूज़ कोन्हे। गनी अमान ते जेकॾहिं को केस आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे। अगरि तव्हांखे अदालतुनि ते एतमाद न आहे त पोइ अदालतूं बंदि कयो। बाक़ी तव्हां कंहिंखे जबरी तौर ते खणी गुम करे उनजे बचनि खे परेशान करे उनजे वालिदैन खे परेशान करे तव्हां कहिड़ो मैसेज था ॾियो। सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। कल्ह खां टियों ॾींहं खां जीअं ई वाक़ियो थियो आहे त संदसि अमड़ संदसि ख़ानदान सभु फैमिली सभु सिंध जा नौजवान सरापा एहतजाज आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टी हिन वाक़िए जी मज़मत करे थी। असां घुर था कयूं त जबरी तौर ते गनी अमान खे जेको खणी गुम कयो आहे उनखे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। अगरि को केस आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे। हीअ जबरी गुमशुदगियूं ये अहिड़े क़िस्म जा वाक़िया सिंध में अॻे सॼे मुल्क जे अंदरि जेको तव्हां ॾिसो पिया त बलूचिस्तान KPK में जेका सूरत हाल आहे निहायती ख़तरनाक आहे। सिंध खे तव्हां जेकॾहिं अहिड़े तरीक़े सां निधण को ऐं लावारिस करे सियासी कारकुननि खे जबरी तौर ते खंबे गुम कंदो त सिंध मां रद्द अमल जेको ईंदो निहायती ख़तरनाक हूंदो ऐं मुल्क जे लाइ ॾाढो ख़तरनाक थींदो। उन करे असां मुल्क जे तमामु अदालतुनि खे अपील था कयूं त हिन वाक़िए जो फौरी तौर ते नोटिस वरितो वञे ऐं जबरी तौर ते खंबे गुम कयल। हैदराबाद में लॻल एहतजाजी धरणे में जीअं सिंध मुहाज़ जी मरकज़ी कमेटी जे मेंबर डॉक्टर खुशहाल कालाणी, राहुल चोलियाणी, जसाफ अॻवान हैदर चोलियाणी ऐं ॿिनि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त क़ौमी कारकुननि खे जबरी तौर खंबे गुम कयो पियो वञे, जेको सिलसिलो हाणे बंदि थियणु खपे। हुननि मुतालबो कयो त क़ौमी कारकुन गनी अमन चांडियो, सरमद मीराणी, सूबेदार चांडियो, परवेज़ चांडियो ऐं ॿियनि जबरी तौर खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फौरी तौर आज़ादु कयो वञे। जेकॾहिं क़ौमी कारकुन आज़ादु न थिया त एहतजाजी तहरीक जो दाइरो वधायो वेंदो। वकील अॻवान KB लगारी पिणु एहतजाजी धरणे में शरीक थियो। हैदराबाद में एहतजाजी धरणे खे ख़िताब कंदे KB लगारी चयो त धरणे वारा एहतजाजी धरणे ते वेठा हुजनि। हुन ऐलान कयो त धरणे वारनि खे मानी आऊं खाराईंदुसि। KB लगारी जो वधीक चवणु हो त असां वटि मज़ाहिमत खां सवाइ को बि रस्तो न आहे। हाणे असांखे वेड़ विढ़णी पवंदी ऐं मज़ाहिमत करणी पवंदी। हुन चयो त असांजे बेगुनाह साथियुनि खे खंबे गुम कयो पियो वञे। सिंध जा बचड़ा जबरी तौर ते लापता थी रहिया आहिनि। हुन ऐलान कयो त इलेक्शन जे सिलसिले में थींदड़ सेमिनार खे आऊं जबरी तौर खंबे गुम कयल माण्हुनि जे नाम करियां थो। KB लगारी जो वधीक चवणु हो त ॿारनि सां विढ़णो पवंदो। वकील अॻवान लगारी ते मौजूद आहे। करणु थो चाहियां हीअ जेका राति खां वठी तव्हां एक्सरसाइज लॻायो वेठा आहियो ऐं वकीलनि खे तव्हां फिक्स्ड करण जे चक्कर में लॻा पिया आहियो त वकील हितां हटी वञनि ऐं असां का कार्रवाई करियूं। वकील पंहिंजे माउरनि जो पंहिंजे भेणुनि जो दिफ़ा करणु ॼाणींदा। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि आउं पंहिंजी अमड़ खे चवणु आयो आहियां। आउं पंहिंजे गनी जा वालिद न आहियो, असांजा वालिद आहियो। तव्हांखे चवणु आयो आहियां अॼु राति मूं शेनाई गार्डन में तमामु वकीलनि जो, छो जो असांखे हर मोर्चे ते जंग विढ़णी आहे। असां हिकिड़ो मोर्चो बि ख़ाली छॾण लाइ तयारु न आहियूं। हिकिड़े तरफ़ पीपल्स पार्टी जा तमामु मिनिस्टर, पीपल्स पार्टी जी सॼी यलगार एस्टेब्लिशमेंट असां सां इलेक्शन में थी विढ़े। जेकॾहिं हाराइणो आहे त हिन शख़्स खे हाराइणो आहे, मतां किथे सिंध जो आवाज़ न अची वञे। तव्हां असांजो आवाज़ नथा दॿाए सघो। ॻाल्हि ॿुधो अदा, तव्हां मां को दोस्त न उथंदो, महिरबानी कजो। राति जो
रात जी मानी मुझे तरफ़ खां हूंदी ऐं दोस्तनि लाइ ॿी ॻाल्हि असांजी साम्हूं शहनाई में जेको मुंहिंजो इलेक्शन जो प्रोग्राम हो उन खे आउं मजमूई पाकिस्तान जे मिसिंग पर्सन जो जेके पाकिस्तान में तव्हां ज़्यादतियूं पिया करियो ख़ासि तौर ते सिंध में जेके ज़्यादतियूं तव्हां शुरू कयूं आहिनि ख़ासि तौर में जेको गनी साहब जो मसइलो थियो आहे उहो उनखे आउं एज़ ए सेमिनार कन्वर्ट करियां थो मिसिंग पर्सन जो वॾे में वॾो SSP हैदराबाद सां ॻाल्हियुनि बाद एहतजाज ख़तमु करण जो ऐलान कयो वियो जंहिंखां पोइ ट्रैफ़िक खे पिणु छॾियो वियो। एहतजाज ख़तमु करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंधू अमान जी अमड़ जो चवणु हो त मूंखे मुंहिंजो बचिड़ो खपे। असां पुलिस खे 36 कलाकनि जी मोहलत ॾिनी आहे। जेकॾहिं 36 कलाकनि में गनी अमान आज़ादु न थियो त ॿीहर एहतजाजी धरणो हणी सख़्तु नारेबाज़ी कई वेंदी। हुन जो चवणु हो त जेकॾहिं बचिड़ो आज़ादु न थियो त सॼी सिंध ताईं एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सिंधियन नेशनल कांग्रेस जे सरबराह मोहब आज़ाद लगारी पंहिंजे जारी कयल वज़ाहती बयान में चयो आहे त सिंधियन नेशनल कांग्रेस एहतजाज ख़तमु नाहे कयो। असांजो कराची में एहतजाजी धरणो जारी आहे। हैदराबाद में हयल एहतजाजी धरणो वारसनि जो हो जंहिंजी असां आजियां कई हुई। वारसनि असांखे चयो हो त असीं एहतजाजी धरणो हणणु चाहियूं था जंहिं ते असांखे वेलकम कयो हो। सिंधियन नेशनल कांग्रेस जो धरणो कराची में जारी आहे। हुन चयो त गनी अमान असांजो साथी आहे। असां उनजी आज़ादी लाइ एहतजाजी तहरीक जारी रखंदासीं। मोहब आज़ाद लगारी जो वधीक चवणु हो त हक़ मौजूद दोस्तों जे सिंध जे साईं जेम सैद की पार्टी जे दोस्तनि जी मशावरत तां ही पैगाम रखणु लाज़मी आहे मुंहिंजे लाइ। सो आउं हीअ अर्ज़ु कंदो हलां जेको कुझु धरणे में थियो कल्ह खां वठी असां ते हिकिड़ी तनक़ीद जी जेका हिकिड़ी लहर शुरू थी वई आहे। सो असांखे मौलाना आज़ाद जो ई कॉल यादि ईंदो आहे त जेके हलंदा आहिनि उन्हनि खे ई थाॿाईंदा आहिनि, जेके डोड़ंदा आहिनि उन्हनि खे ई धकींदा आहिनि, जेके वेठा हूंदा आहिनि जेके उन्हनि खे को बि जेके वेही रहंदा आहिनि को ठोकर जे उनखे थाॿो न ईंदो आहे। सो उन्हनि जी तनक़ीद खे डिनाइब करियूं था, क़बूल करियूं था, जदोजहद जे अमल में आहियूं। बाक़ी जेको धरणो लॻो उहो धरणो पहिरियों धरणे जो जेको ऐलान कयो उहो फैमिली कयो। उन फैमिली असांखे चयो त असां धरणो हणंदासीं। असां उनखे वेलकम कयो ऐं उन धरणे खे क़बूल कयो पार्टी जे धरणे में। छो त गनी अमान सिर्फ़ु फैमिली जो न, उहो असांजी पार्टी जो हिकिड़ो मेंबर आहे ऐं उनजो अहम हिसो आहे। उहो असांजी शागिर्द विंग जो मर्कज़ी चीफ ऑर्गेनाइज़र आहे। उनजे करे असांखे इहा असांजी ज़िम्मेदारी हुई। बाक़ी जेके हुते थियो उहो सॼी उनमें अदीब वकील सहाफ़ियुनि जो वॾो अंग हो, वकीलनि जो वॾो अंग हो, आम शागिर्दनि जो शागिर्द अॻुवाणनि जो वॾो अंग हो, उनमें पॉलिटिकल मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो वॾो अंग हो जेके तमामु बहितरीनु जेके असर रखंदड़ लीडरान जेके हुआ उहे बि मौजूदु हुआ उन धरणे में। जेका ॻाल्हि ॿोल थी पई उहा सॼी सिंध जे अॻियां हुई, उहा लाइव हुई। उन खे में असांजे लाइ प्रायोरिटी जेका त फैमिली आहे। पहिरीं ॻाल्हि कंदो हलां त जेका असांजी जदोजहद आहे उहा जारी आहे। जेको असांजी पार्टी जो जेको धरणो आहे उहो अञा ताईं जारी आहे, उनखे असां ख़तमु न कयो आहे जेसिताईं मुंहिंजी रिकवरी न थींदी। हीउ धरणो जेको फैमिली हयो ऐं उनखे पार्टी वेलकम कयो। उन ई फैमिली खे जेको आहे सो हुननि एतमाद ॾियारियो त गनी अमान खे 36 कलाक जे अंदरि जेको सेफ रिकवरी कंदासीं। उन में वकीलनि में अयाज़ साहब जो सुठो रोल रहियो असां सां। उन सां गॾोगॾु अदील चांडियो SSP हैदराबाद आयो। हुनजे वालिद साईं अमानुल्ला गनी जे वालिद अमानुल्ला साहब सां हुन ॻाल्हि ॿोल कई ऐं हू पुरोमीन थियो। हुनखे यकीन ॾियारियो, हुनखे यकीन आयो त हू साईं खे त गनी अमान खे जेको सो विदन जेको 36 कलाकनि खां पहिरीं जेको सो आज़ादु कंदा ऐं हुनजी रिकवरी कंदा। उनजे करे साईं हिन पूरी सोशल मीडिया जे अॻियां आहे। तो हुन पाण हुन सां ॻाल्हि ॿोल थी, उहा बि SP जी सोशल मीडिया ते आहे जेका साईं पाण जेको सो हुनखे जेको धरणे खे वाइंड अप कयो उहो हुन जा आहे। उन में सलाह असांजी हुई, असां हुन सां गॾु हुआसीं।
बाक़ी मसइलो इहो आहे जो 36 कलाकनि पोइ नथो थिए। पार्टी फैमिली सां हर महासे हर लम्हे में हर घड़ी में गॾु आहे, उन खां पोइ हिते न हटंदी। बाक़ी असांजो जेको मरकज़ी उते एहतजाज जेको जारी आहे। बाक़ी दोस्तनि जी जेका आहे तनक़ीद उहा पंहिंजी हिकिड़े अंदाज़ सां आहे। ऐं उन खां पोइ मूं साईं खे चयो, साईं मूंखे अची गुलनि जो हार पारायो। मूं साईं तव्हां गुलनि जो हार पारायो, तव्हां उमेद में आहियो, गनी जी अञा रिकवरी न थी आहे, त हुन चयो त आउं उमेद में आहियां। लतीफ़ जे पारखू सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जे अॻुवाण गनी अमान चांडियो, जसकम आरिसर जे अॻुवाण सरमद मीराणी ऐं ॿियनि क़ौमी कारकुन जी बाज़ियाबी लाइ कराची प्रेस क्लब अॻियां क़ाइमु एहतजाजी कैंप ते जीए सिंध तहरीक जो चेयरमैन सूर्या सिंधी कारकुन समेत पहुतो ऐं हुन यकजहती जो इज़हार कयो। सूर्या सिंधी जो चवणु हो त क़ौमी कारकुन गनी अमान चांडियो ऐं ॿियनि क़ौमी कारकुन जी जबरी गुमशुदगी इंसानी हक़नि जी लताड़ आहे। असीं चाहियूं था त इंसानी हक़नि जी लताड़ वारो सिलसिलो हाणे बंदि कयो वञे। जेकॾहिं गनी अमान समेत समूरनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु न कयो वियो त एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। गनी अमान चांडियो जे खमिजण वारे वाक़े संदसि वनी असमा चांडियो खे बेहाल बणाए छॾियो आहे। कराची में एहतजाजी कैंप ते वेठल असमा पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु वेठल आहे। गनी अमान जा ॿार इंतिहाई बीमार हुजण बावजूदु इलाज खां बि महरूम बणियल आहिनि। कराची जी अस्पताल मां निकाली मिलण ऐं गनी अमान जे खमिजण वारे वाक़े वारसनि खे परेशानी में मुबतला करे छॾियो आहे, पर संदन हौसला अॼु बि हमालिया वांगुरु मज़बूत आहिनि ऐं हू सरापा जदोजहद बणियल आहिनि। कराची में क़ाइमु एहतजाजी कैंप ते मौजूदु गनी अमान जी भेण सिंधु अमान ऐं संदसि वनी असमा जो चवणु हो त गनी अमान कराची में इलाज लाइ आयल हो, जंहिंखे अस्पताल मां खंभियो वियो। उन्हनि ॿुधायो त गनी अमान खे तशदुद जो निशानो पिणु बणायो वियो हो, जॾहिं त अस्पताल मां पिणु निकाली ॾिनी वई आहे। हुननि जो चवणु हो त फौरी तौर ते गनी अमान खे आज़ादु करायो वञे, उन सां गॾोगॾु खंभींदड़ जवाबदारनि खे पिणु सख़्तु सज़ा ॾिनी वञे। मासूम ॿार जी बीमारी ऐं गनी अमान जे खंभिजण जे करे सख़्तु परेशानी में मुबतला आहियूं। हुननि जो इहो पिणु चवणु हो त असीं सिंध जे सञावंदनि जा थुराइता आहियूं, जेके एहतजाजी तहरीक में असां सां गॾु आहिनि, जेके असांजो साथ ॾेई रहिया आहिनि। असीं सिंध वासियुनि जा थुराइता आहियूं, जेके पहिरें ॾींहं खां वठी असां सां गॾु बीठल आहिनि। हिकु सवाल जे जवाब में उन्हनि ॿुधायो त सिंध सरकार पारां अञा ताईं को बि राब्तो नाहे कयो वियो, न वरी बाज़ियाबी लाइ के क़दम खयां विया आहिनि। जेसिताईं गनी अमान बाज़ियाब न थींदो तेसिताईं असांजी एहतजाजी तहरीक जारी रहंदी। हिन एहतजाजी तहरीक जो दाइरो पिणु वधायो वेंदो। असां कॾहिं बि कोन चाहियो हुयो त ही मासूम बच्चा जिन जो प्री मैच्योर बर्थ आहे, जिन जी ज़िंदगी जे लाइ असीं 2 महीननि खां पूरी अमान फैमिली जेका आहे उहा अहिड़ी पोज़ीशन में आहे जो मां सम्झां थी त डबल ट्रामा चई सघिजे थो। असां हिन जी ज़िंदगी जे लाइ हिन नंढड़नि पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जी जंग कई आहे। हिकिड़े ॾींहुं थी वञे डिस्चार्ज थी, पहिरीं ॿी नंढी डिस्चार्ज थियण वारी हुई त हुननि उहो सॼो बायोमेडिकल क्रिएट करे गनी जेको पंहिंजी तबियत में इंतिहाई फ़क़ीर वंश नौजवान आहे, जिन उते ई हॉस्पिटल में गनी ते तशद्दुद कयो त गनी पंहिंजनि भाइरनि जा हथ जेके आहिनि उहो पोते करे चयो त वायलेंस न। ऐं मां सम्झां थी त गनी खे जहिड़े अंदाज़ सां कंदे गुम कयो वियो आहे, जिन
जबरन अंदाज़ में गुम कयो वियो आहे, ज़ाहिराना अंदाज़ में गुम कयो वियो आहे। उन्हनि जो इहो अमल ऐं समूरी सिंध जो सरापाए इक़्तिदार थी वञणु, चाहे उहो हारी हुजे, नारी हुजे, मज़दूर हुजे, कंहिं बि मकतबे सां सलाड़ियल माण्हू हुजे, गनी जी उन मासूमियत, गनी जी उन मोहबत जेका उहो पंहिंजे वतन सां करे थो, पंहिंजे मज़लूम माण्हुनि सां करे पियो। दुनिया जे ॻोल्हे ते अंदरि हर मज़लूम फ़र्द जेको आहे गनी हुन सां मोहबत करे थो। बलोच यकजहती कमेटीअ जी अॻुवाण समीदीन बलोच कराची प्रेस क्लब अॻियां गनी अमान चांडियो, सरमद मीराणी ऐं ॿियनि खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ क़ाइमु कयल एहतजाजी कैंप ते पहुती। उन मौक़े ते हुन मुतालबो कयो त सिंध ऐं बलूचिस्तान समेत सॼे मुल्क मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। उन मौक़े ते हुन लापता कयल गनी अमान चांडियो जी घरवारी ऐं भेण सां मुलाक़ात करे यकजहती जो इज़हार कयो। समीदीन बलोच चयो त गनी अमान चांडियो जी जबरी गुमशुदगी सिर्फ़ु हिकु शख़्स जो मसइलो न पर सॼी सिंध ऐं बलूचिस्तान में जारी ज़ुल्म ऐं जबर जी अलामत आहे। हुन वधीक चयो त सिंधी, बलोच ऐं ॿियनि क़ौमियतनि जा दर्जने नौजवान केतिरनि ई सालनि खां बग़ैर कंहिं केस जे लापता आहिनि। इहो अमल आइनी, क़ानूनी ऐं इंसानी हक़नि जी भंजकड़ी ऐं लताड़ आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे ऐं मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे हुन चयो त रियासती इदारनि खे क़ानून जे दायरे में रही कमु करणु घुरिजे। जेकॾहिं कंहिं ते को इल्ज़ाम आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे। कंहिंखे जबरी तौरु खंभे गुम करणु क़ानून जी लताड़ आहे। जबरी गुमशुदगियूं सिर्फ़ु मुतासिर ख़ानदान जो ॾुख न आहिनि पर सॼी इंसानियत जो मसइलो आहिनि। मुल्क जी हुकूमत सिंध सरकार ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो आहे त गनी अमान समेत समूरनि खंभे गुम कयल सिंधी, बलोच ऐं ॿियनि शहरियुनि खे फौरी तौर ते मंज़र आम ते आंदो वञे ऐं उन्हनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे। जी देखें, जो एक तसलसल चल रहा है पाकिस्तान में, जितने भी अक़वाम हैं उनकी आवाज़ को, उनकी जो सियासी आवाज़ है उनको सप्रेस करने के लिए, चाहे वो बलोच हों, चाहे वो कश्मीरी हों, चाहे वो पश्तून हों, चाहे वो सिंधी हों, हम हर जगह पे देखते हैं कि हर तरीके से हर एक अलग इलाके में, हर एक अलग सूबे में, हर एक अलग रीजन में रियासत ने अपने तरीके से, अपने तर्ज के जो रियासती जारियत है उसको जारी रखा हुआ है। और जिस तरीके से पीसफुल वॉइसेस को, पीसफुल डेसेंट्स को जिस तरीके से क्रश करने के लिए, दबाने के लिए जबरी गुमशुदगियों जैसा हथकंडा इस्तेमाल किया जाता है, इसी तरह हम देखते हैं कि जिस तरीके से 28 तारीख को जो है गनी अमन साहब को उठाया गया है, तो इंतहाई शर्मनाक बात है जिस तरीके से वो एक हॉस्पिटल के अंदर से अपनी जो बीवी की ट्रीटमेंट और बच्चों की ट्रीटमेंट के लिए वहाँ पे थे और उनके ऊपर तशद्दुद करके उनको ज़बरदस्ती उठाकर गायब करना। और आज 3 दिन हो रहे हैं कि उनके बारे में अभी तक ताहाल कुछ पता नहीं है कि वो कहाँ हैं और किस हाल में हैं। हम इस अमल की मजम्मत करते हैं और हम सिर्फ ये जानते हैं कि हम बाकायदा इस पे यही कहते हैं कि ये वाहिद ही रास्ता रह गया है रियासत के पास उन सियासी आवाज़ों को क्रश करने के लिए, और यही हर बार रियासत बार बार इस्तेमाल कर रही है। और जो जिस तरीके से जो है गनी अमन साहब एक पीसफुल वर्कर हैं। खंभे गुम कयल क़ौमी कारकुन ॾाढे दिलदार जखराणी खे आज़ादु कयो वियो आहे। वकील अॻवान आमिर नवाज़ वड़ाइच पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त ॾाढे दिलदार जखराणी खे क़ानून लागू कंदड़ इदारनि तरफ़ां आज़ादु कयो वियो आहे। असांजी जदोजहद सभिनी ॿियनि लापता माण्हुनि जी आज़ादी ताईं जारी रहंदी। गनी अमान चांडियो जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक जारी आहे। सिंध समेत दुनिया जी कुंड कुड़िछ में सिंध वासी एहतजाज करे रहिया आहिनि। न्यूयॉर्क में पिणु वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दोस्तों, जी सिंध, जी लतीफ़ जी ॿोली। अॼु न्यूयॉर्क जे दोस्तनि हिते पाकिस्तानी काउंसलेट जे ॿाहिरां एहतजाज रखियो हुयो। बारिश तमामु घणी त तंहिंजे करे काफ़ी दोस्त न पहुची सघिया। अॼु जो हीउ एहतजाज गनी अमान जी आज़ादीअ जे लाइ हुयो ऐं असीं सभु ॼाणूं था त रियासत पाकिस्तान
जे लाइ को पहिरियों दफ़ो कोन्हे को जो गनी अमान जहिड़नि नौजवाननि खे खंभे गुम कयो वियो आहे। गनी अमान जो ॾोह कहिड़ो हुयो, गनी अमान खे छाजे करे खंभे गुम कयो वियो? गनी अमान सिंध जे हक़नि जी ॻाल्हि पियो करे पियो। गनी अमान उहा राह हुई जेका राह साईं GM साहिब असांखे ॾसी, जेका असांखे लतीफ़ ॾसी, जेका राह कुर्बानी थी घुरे पई, जेका राह इनकलाब जो रस्तो थी ॿुधाए पई। ऐं गनी अमान सिंध जे नौजवाननि जे लाइ हिकु आइडियल माण्हू हुयो, हिकु इनकलाबी हुयो। ऐं उन जे आवाज़ में उन ज़ुल्म जी ॻाल्हि हुई, उन जबर जी ॻाल्हि हुई जेको जबर सिंध में थिए थो पियो, जेको ॾाढ सिंध में थिए थो पियो। ऐं रियासत उन्हनि आवाज़नि खे दॿाइण थी चाहे पई। सो अॼु असां सभु दोस्त गॾु थियासीं हिते त जीअं असां गनी अमान जी आज़ादीअ लाइ आवाज़ उथारे सघूं। गनी अमान ॿियनि खंभे गुम कयल कारकुननि जे लाइ सदाईं सिंध में आवाज़ उथारियो। अॼु असां गनी अमान जे लाइ आवाज़ था उथारियूं पिया। ऐं रियासत पाकिस्तान जो ही जबर ऐं ॾाढ जेको आहे, असां उन जे ख़िलाफ़ हर मोड़ ते, हर शहर में, हर हंध ते जिथे बि सिंधी हूंदा उहे पंहिंजो आवाज़ उथारींदा। ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस दुनिया जे समूरनि उन्हनि इदारनि सां ख़तो किताबत में आहे त गनी अमान जी रिहाई जेका आहे उहा बाज़ाब्ता तौर ते सेफ तरीक़े सां थिए ऐं उनखे पंहिंजे घर भातियुनि ताईं उनखे हिकिड़ो तहफ़ुज़ सां जेको आहे सो पहुचायो वञे। असां आऊं बहिसत वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे मेंबर जे इहो डिमांड थो रखां पियो त दुनिया जा जेतिरा बि इदारा आहिनि, इंसानी हक़नि जा इदारा आहिनि, उहे पंहिंजो रोल अदा कनि। सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻुवाण गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी जे खंभजण वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सिंधियन नेशनल कांग्रेस यूनिट जाती पारां पिणु सिंधियन नेशनल कांग्रेस जे शागिर्द विंग सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र गनी अमान चांडियो खे खंभे गुम करण ऐं जसा फारिसर अॻुवाण सरमद मीराणी खे खंभे गुम करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अली अकबर हिंगोरो, बाबर अली हिंगोरो, सैयद अली वारिस शाह, कामरेड ज़ुल्फ़कार अली तुर्क, अब्दुल रज़ाक थईम ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाण चयो त सिंध जो शऊर गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी सां गॾु आहे। सरमद मीराणी ऐं गनी अमान चांडियो खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। असां सिंधियन नेशनल कांग्रेस मर्कज़ पारां ॾिनल सॾ ते एहतिजाज लाइ तयारु आहियूं। गंबट में पिणु सिंधियन नेशनल कांग्रेस मर्कज़ जे सॾ ते चीफ ऑर्गेनाइज़र गनी अमान चांडियो, सरमद मीराणी, अयूब कांधड़ो, पठान खान ज़ोहराणी समेत सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ गंबट बाईपास बंदि करे मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र मोहसिन सोलंकी, सिंधियन नेशनल कांग्रेस गंबट जे अॻुवाण गुलाब नारे जो, जस्क मारिसर ख़ैरपुर जे नायब सदर नज़ीर खोखर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां सनाफ़ चीफ गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे जबरी तौर खंभे गुम कयो वियो आहे, जेको न सिर्फ़ु मज़हबी कानून मूजिबि जुर्म पर इंसानी हक़नि जी संगीन लताड़ पिणु आहे। उन खां अलावा ख़ुदि पाकिस्तानी रियासत जे आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, जॾहिं त हीउ सिलसिलो केतिरे वक़्त खां जारी रियासत जी बरबरियत ऐं ज़ुल्म आहे। माज़ी में बि ईअं ई क़ौमी कारकुननि खे खंभे कूड़नि मुक़ाबलनि में शहीद कयो वियो। उन लाइ सनाफ़ अॻुवाण गनी अमान चांडियो, क़ौमी कारकुन सरमद मीराणी जी फुल फोर आज़ादी जो मुतालबो करियूं था। गॾोगॾु सिंध मां खंभे गुम कयल समूरनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी जो मुतालबो बि करियूं था। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र मोहसिन सोलंकी ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं पंजाब साम्राज इहो सम्झे थो त हूअ पंहिंजी मर्ज़ी मूजिबि सिंध जे शऊर खे खंभे गुम करे छॾींदो, त पोइ असीं बि पंजाब साम्राज खे इहो यादि ॾियारणु चाहियूं था त पंजाब जे साह जूं रॻूं बि असांजे पेरनि हेठां आहिनि। असां बि पंहिंजी मर्ज़ी मूजिबि उन्हनि साहनि जे रॻनि ते लत रखी पंजाब जो साह बंदि करे सघूं था। तंहिं करे गनी अमान समेत समूरनि खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में
फैमिली जे ॾिनल वक़्तु ख़तमु थियण खां पोइ असीं हिकु भेरो ॿीहर रोडनि ते महफ़िलूं सिंगारींदासीं। सिंध शागिर्द सभा मर्कज़ तरफ़ां सनाफ़ अॻवान गनी अमान चांडियो, जसाफ़ आरिसर अॻवान सरमद मीराणी ऐं जसमाम अॻवान फ़क़ीर एजाज़ गाहे समेत रियासती इदारनि तरफ़ां खंबे गुम कयल समूरनि क़ौमी कारकुन जी बाज़ियाबी लाइ सॼी सिंध में एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। सिंध शागिर्द सभा जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं तालीमी इदारनि खैरपुर, गंबट, दादू, सिंध यूनिवर्सिटी, लतीफ़ यूनिवर्सिटी, मिरहाण यूनिवर्सिटी, ज़रई यूनिवर्सिटी, सबू यूनिवर्सिटी, बखर जमाली, टंडुअलयार, पक्का चांग, जरवार, मुरीद शाख, सामारो ऐं कोट गुलाम मोहम्मद ऐं डिघड़ी में खंबे गुम करण जहिड़े गैर इंसानी अमल ख़िलाफ़ ऐं क़ौमी कारकुन जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। सिंध शागिर्द सभा रियासती इदारनि खे मुख़ातिब थींदे चयो त कारकुननि जे खंभिजण या वरी संदन टार्चर थियल लाश ॾियण वारे अमल बाद बि क़ौमी कारकुन पंहिंजे मक़सद नज़रिए तां न अॻु हटिया हुआ न ई हाणे हटंदा। तनज़ीमनि जी ताक़त फ़र्दनि सां न पर पंहिंजे नज़्मो ज़ब्त ऐं कैडर जी नज़रियाती ऐं सियासी तरबियत सां हूंदी आहे, जंहिंजो वाज़े मिसाल शागिर्द अॻवान गनी अमान जी जबरी गुमशुदगी बाद नज़र आयो। हुन समूरे रद्द अमल खां पोइ रियासत खे सम्झणु घुरिजे त कंहिं बि शागिर्द अॻवान जी गुमशुदगी ते शागिर्द ख़ामोश न रहंदा। सिंध शागिर्द सभा घुर करे थी त गुम कयल समूरनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे ऐं इंसानी हक़नि जे तनज़ीमनि खे पिणु इंसानी हक़नि जी लताड़ ते नोटिस वठण जी तलक़ीन कई वई आहे। कराची बार एसोसिएशन पारां सियासी समाजी कारकुननि गनी अमान चांडियो, ॾाॾे जखराणी ऐं सरमद मीराणी जी गैर क़ानूनी गुमशुदगी ख़िलाफ़ अॼु जुमे निमाज़ बाद एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। न्यू पार्किंग सिंध हाई कोर्ट खां प्रेस क्लब ताईं पुरमन एहतजाजी मार्च कयो वेंदो, जॾहिं त शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो खे जबरी तौरु गुम करण ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। सिंध मां जबरी तौरु खंबे गुम करण ख़िलाफ़ जीअं सिंध मुहाज़ पारां सकरन में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। सकरन में थियल एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी ज़ुहैब उमराणी, हुसैन चांडियो, अली रज़ा सिंधी, ज़हूर जमाली, शहज़ाद खोसो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि चयो त परवेज़ चांडियो, सोबदार चांडियो, गनी अमान चांडियो समेत ॿियनि कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। हुन चयो त जबरी तौरु कारकुननि खे खणणु बंदि कयो वञे। जेकॾहिं परवेज़ ऐं सूबेदार चांडियो समेत ॿियनि कारकुननि खे 36 कलाकनि अंदरि आज़ादु न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रते देरे में पिणु क़ौमी कारकुननि खे खंबे गुम करण ख़िलाफ़ जीअं सिंध मुहाज़ पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी अयाज़ बुलेदी, इम्तियाज़, आशिक़ सोलंकी, हबीब सिंधी, सदाकत चांडियो, आफ़ताब बिरोही, नदीम चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ ठुल में पिणु एहतजाज जारी रखियो वियो। ठुल में एहतजाज जी अॻवानी शुएब नूनारी, बशीर सरकी ऐं ॿिया करे रहिया हुआ। जीअं सिंध मुहाज़ शिकारपुर पारां क़ौमी कारकुननि जे बिला जवाज़ गुमशुदगियुनि ख़िलाफ़ जहाज़ चौक ते असदुल्ला सुमरो ऐं इमरान मंकी ऐं मीरो हकड़ो जी क़यादत में सवें क़ौमी कारकुन समेत एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो, जिते सभिनी साथियुनि हिकु ई मुतालबो कयो त जीअं सिंध मुहाज़ हुमायूं जे अॻवान सोबदार चांडियो, ज़िले सांगड़ जे अॻवान परवेज़ चांडियो ऐं क़ौमी अॻवान गनी अमान चांडियो समेत सभिनी जबरी तौरु खंबे गुम कयल कारकुननि खे आज़ादु कयो वञे। जीअं सिंध मुहाज़ मोरो पारां पिणु सिंध में क़ौमी तहरीक ख़िलाफ़ अणायलनि ऑपरेशन ऐं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी जीअं सिंध मुहाज़ डिविज़नल अॻवान इबरार मोराई करे रहियो हो। रते देरे में पिणु जबरी तौरु लापता थियल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त उन मौक़े ते जीअं सिंध मुहाज़ ज़िले शिकारपुर अॻवान सोबदार चांडियो, ज़िले अॻवान परवेज़ चांडियो, क़ौमी कारकुन गनी अमान चांडियो ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वञे। जसकम आरिसर पारां पिणु अॼु मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वियो आहे।
जसकम चेयरमैन असलम खैरपुरी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त जसकम जा समूरा कारकुन सॼी सिंध में सरमद मीराणी, गनी अमान चांडियो, मोहसिन मंगसी ऐं हमीद रिंद समेत समूरनि जबरी तौर खंभे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कनि। सिंध शागिर्द सभा मरकज़ जे सॾ ते सिंध शागिर्द सभा तरफ़ां सिंध यूनिवर्सिटी में शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो, सरमद मीराणी, फ़क़ीर एजाज़ गाहो ऐं ॿियनि क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। क़ौमी कारकुन गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी जी आज़ादी लाइ जामशोरे में सुपर हाईवे ते पिणु एहतजाजी धरणो हणी सुपर हाईवे खे ब्लॉक कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे फौरी तौर आज़ादु कयो वञे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻवान इमदाद काज़ी चयो आहे त ख़तरो आहे त जबरी तौर गुमशुदगियुनि वारो ही सिलसिलो मुल्क खे न ॿोड़े छॾे। सिंध में 24 कलाकनि जे अंदरि गनी अमान समेत केतिरनि ई नौजवाननि खे जबरी तौर खंभे गुम करणु अफ़सोसनाक अमल आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जबरी तौर गुमशुदगियुनि जी मज़मत करे थी। हुन वधीक चयो त जबरी तौर लापता कयल समूरनि क़ौमी कारकुननि खे फौरी तौर आज़ादु कयो वञे। सिंधियन नेशनल कांग्रेस मरकज़ जे सॾ ते कंडियारो में बाईपास मुकमल तौर ते बंदि कयो वियो, जंहिंजे करे हज़ारे गाॾियूं बीहजी वियूं। अॻवाननि चयो त नौजवाननि खे बिना कंहिं ॾोह जे खंभे गुम कयो पियो वञे, जेको ज़ुल्म ऐं इंसानी हक़नि जी भंजकड़ी आहे। एहतजाजी अॻवानी शिराज़ आगरो, अज़ीज़ गांगरो, अमीन गांगरो, यासीन मल्लाह, सदाम मीरासी ऐं ॿिया करे रहिया हुआ। हालाणी में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मेहरापुर यूनिट जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र आफ़ी जी अॻवानी में हालाणी में गनी अमान चांडियो ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतजाजी रैली कढी धरणो हणी सख़्तु नारेबाज़ी कई वई। नामियारे रागी सैफ़ समेजी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त हिकु माउ जो आवाज़ु ॿुधी जेका ॾुख में ॿुॾी वई हुई, पर उन जी दिलि में माउ वारी अज़मत अञा बि ज़िंदा हुई। हुन चयो त असीं ॿार ॾुख सां ॼणियूं था, तकलीफ़ुनि सां पालियूं था ऐं पोइ कुझु माण्हू अची असांजा पुट खणी वञनि था, उन्हनि खे अज़ियतूं ॾियनि था। असां माउ पुट अहिड़े अंजाम लाइ न ॼणियूं था। हीअ सिर्फ़ु हिकु माउ जी रड़ नाहे, पर सिंध, बलूचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब ताईं हर माउ जी दिलि जी छूंदड़ आवाज़ु आहे, जंहिंजा ॿार गुम आहिनि ऐं जंहिंजी माउ हुजण ते ज़ख़्म आहिनि। मां रियासती इदारनि खे अदब सां गुज़ारिश करियां थो त सिंध कारगो इलाइक़ो न आहे, उहो हिकु वतन आहे जंहिंसां माण्हू पंहिंजनि दरियाउनि, जबलनि, वणनि ऐं धरती सां जज़्बाती लाॻापो रखनि था। मूं ताज़ो गनी अमान जा कुझु वीडियोज़ ॾिठा। मां खेसि ज़ाती तौरु नथो सुञाणा, पर जेको हू ॻाल्हाए थो उहो को रियासत मुख़ालिफ़ नथो लॻे, बल्कि उहो सिंध जे सदियुनि पुराणी सियासी ऐं सक़ाफ़ती सोच जो कुदरती इज़हार आहे। बदकिस्मती सां सालनि खां बेपरवाही ऐं गुरूर अहिड़नि आवाज़नि खे पाण खां परे करे छॾियो आहे। जॾहिं माण्हुनि खां दरियाउनि, ॿेलनि ऐं पंहिंजी धरती जा हक़ खसे वॾेरनि ऐं सियासी अशराफ़ियुनि खे ताक़त ॾिनी वञे थी, तॾहिं नफ़रत पैदा थींदी आहे। हीअ नफ़रत पाण मुरादो न वधे थी, उहा नाइंसाफ़ी जी पोख आहे जेका बेहसी जे पाणी सां वधे थी। मूं सिंध जे नौजवाननि खे सोशल मीडिया ते ऐं रूबरू ॿुधो आहे। उहे अॻिएं दौर जा माण्हू न आहिनि, उहे बाशऊर, गंढियल ऐं बहादुर आहिनि। हाणे कंहिंखे अॻवा करे ख़ामोशी जी उमेदु रखणु नामुमकिन आहे। वक़्तु बदिलजी वियो आहे ऐं हाणे रियासत खे बि बदिलजण जी ज़रूरत आहे। रियासत खे पंहिंजनि माण्हुनि खे शकी न पर पंहिंजनि ॿारनि वांगुरु ॾिसणु घुरिजे। हुकुमरान न पर माउ बणिजे। कुझु जनरल, सियासतदान, इदारा ऐं मज़हबी प्रोपेगेंडा कंदड़ समाज जा गला घोटनि था, जंहिंजो नतीजो हाणे बेचैनी जी सूरत में निकिरी रहियो आहे। रस्तो ज़बरदस्ती में न पर ॿुधण में आहे। गनी अमान जेको चयो आहे उनखे कावड़ सां न पर सम्झ ऐं हमदर्दी सां ॿुधो। अदब सां गुज़ारिश आहे त गनी अमान खे जल्द वापसि आंदो वञे, छो त जॾहिं रियासत ॿुधणु शुरू कंदी तॾहिं शिफ़ा शुरू थींदी।
हाणे बसि करियो उन्हनि पॉलिसियुनि जो जेके माण्हुनि खे फ़ौरन रियासत दुश्मन या मज़हब दुश्मन करार ॾियनि थियूं। वक़्तु अची वियो आहे त शक जी जाइ ते ॻाल्हि ॿोल ऐं ख़ौफ़ जी जाइ ते हमदर्दी अचे। क़ौम जी असल ताक़त आवाज़ बंदि करण में न पर मुख़्तलिफ़ आवाज़ क़बूल करण में आहे। जॾहिं पॉलिसियूं धरती जे माण्हुनि जे हक़ में थींदियूं तॾहिं पाण मुरादो बीतियूं न पर पुल ठहंदा। जेका रियासत ॿुधे थी उहा माउ बणिजे थी ऐं जेका रियासत पंहिंजे ॿारनि खां डिॼे थी उहा जेल बणिजे थी। हाणे फ़ैसिलो रियासत खे करिणो आहे माउ बणिजण या जेल बणिजण जो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।